जवाब मिले। अगर कोई भी शख्स के भी माण्हू के रोज़ो इफ्तार कराए, अल्लाह तबारक व तआला इन ते एतिरो ख़ुशि थींदो आहे जो उन जा तमामु गुनाह माफ़ फरमाईंदो आहे ऐं उनखे जन ख़ताउनि गुनाहनि जे करे उन जे नाम ऐं अमाल में उन जे मथां जहन्नम जी बाहि वाजिब थी चुकी हूंदी आहे। अल्लाह उनखे उन गुनाहनि ऐं ख़ताउनि जी माफ़ी अता फ़रमाए, जहन्नम जी बाहि खां निजात ऐं छुटकारो अता फ़रमाए। ऐं ॿियो सवाबु रोज़े इफ़्तार करण वारे जो ई हिकु त उनखे बख़्शो वेंदो आहे, ॿियो त उहे गुनाह बि उनजा बख़्शा वेंदा आहिनि जन गुनाहनि जे करे उनजे मथां जहन्नम जी बाहि मुसलत थिए। अल्लाह अकबर। ॿी ॻाल्हि सरकार फ़रमाई त इन सां गॾोगॾु हीअ त सिर्फ़ु माफ़ी हुई, बख़्शिश हुई, बख़्शिश जो ख़ैरु हुयो। सरकार फ़रमाइनि था ॿियो रोज़े इफ़्तार कराइण वारे खे उहो ई सवाबु नाम या अमाल में अल्लाह अता फ़रमाईंदो आहे जेको सवाबु रोज़े रखण वारे खे रोज़े जो अल्लाह अता फ़रमाए। अर्ज़ के फ़िदा का अबी व उमी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, महबूबा असांजे मिस्कीनी जो इहो आलम आहे जो असांखे रोज़े रखण ऐं खोलण जेतिरी पाण में बि वुसअत न हूंदी आहे, असां कंहिंखे रोज़ो इफ़्तार न कराए सघंदासीं। पंहिंजे रखण ऐं खोलण जे लाइ माल तमामु क़लील मिक़दार में आहे। आग करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो ग़म बि अल्लाह पाक बर्दाश्त न फ़रमायो। अल्लाह पाक फ़रमाए महबूबा पंहिंजी उम्मत खे, पंहिंजी उम्मत जे लाइ आसानी फ़रमा। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम उन सहाबे किराम खे फ़रमायो ज़रूरी न आहे त इफ़्तार तव्हां पेट भराई कंहिंखे करायो, तव्हां मज़ा कोई शख़्स कंहिंखे रोज़ो हिकु खजूर ते खोलाए न उनखे बि उहो ई सवाबु अल्लाह अता फ़रमाई। कुछ सहाबा और उथी बीठा, उहे ना रोइन पिया, अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिकु खजूर ते कंहिंखे रोज़े खोलाइण जेतिरी बि वुसाअत न आहे। आगा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाए तव्हां मां कोई बि शख़्स कंहिंखे पाणीअ जो हिकिड़ो ढुक ॾेई ऐं उनखे गुज़ारिश करे मुंहिंजे पाणी जे हिकिड़े ढुक ते रोज़ो इफ़्तार कर, सरकार फ़रमाईंदा पाणी जे हिकिड़े ढुक जे बराबरि समूरो सवाबु अल्लाह उनखे उहो अता फ़रमाए। ये सिर्फ़ रोज़े इफ़्तार कराइण में रोज़ेदार के हिकिड़े ढुक सिर्फ़ु ॾियण वारे जी फ़ज़ीलत आहे त रोज़े रखाइण ऐं रोज़े खोलाइण वारे जे सवाब जो आलम छा हूंदो।